नामे वारो फिल्म टीवी रेडियो जो अदाकार ऐं सदाकार तारिक अज़ीज़ 28 अप्रैल 1936 ईस्वी में हिंदुस्तान में जन्म वरितो। संदसि वालिद जो नालो मियाँ अब्दुल अज़ीज़ हो। 1947 ईस्वी में संदसि ख़ानदान लॾे अची साहिवाल में रिहाइश पज़ीर थियो। हिन अमली ज़िंदगी जो आगाज़ रेडियो पाकिस्तान लाहौर में सदाकारी सां कयो। उन खां पोइ 1964 ईस्वी में PTV जी क़याम खां पोइ पाण पाकिस्तान टेलीविज़न जो पहिरियों मर्द अनाउंसर मुंतख़ब थियो। PTV ते केतिरा ड्रामा ऐं प्रोग्राम कया। 28 अक्टूबर 1975 ईस्वी में नीलाम घर नाले हिकु प्रोग्राम संदसि कैम्पेरिंग सां शुरू कयो वियो, जेको 6 जनवरी 1982 ईस्वी ताईं टेलीकास्ट थियो। प्रोग्राम के ॾिसंदड़ पारां तमामु घणो पसंदि कयो वियो। हीउ प्रोग्राम 1985 ईस्वी ताईं ॿीहर तारिक अज़ीज़ शो जे नाले सां 1990 ताईं ॾेखारियो वियो। उन खां पोइ हीउ प्रोग्राम 2004 ईस्वी खां टियों भेरो शुरू कयो वियो, जेको अॼु ताईं तारिक अज़ीज़ शो जे नाले सां नशर थी रहियो आहे। पाकिस्तान जी सभ खां डिघे अरसे ताईं हलंदड़ हिन तफ़रीह ऐं मालूमाती प्रोग्राम शुरू करण जी तजवीज़ अब्दुल करीम बलोच ॾिनी हुई, जॾहिं त प्रोग्राम जो पहिरियों प्रोड्यूसर आरिफ राना हो। तारिक अज़ीज़ रेडियो टीवी खां अलावा कुझु फिल्मनि में अदाकारी कई। संदसि पहिरीं फिल्म 1967 ईस्वी ते इंसानियत जे नाले सां रिलीज़ थी हुई। संदसि ॿियूं मशहूर फिल्मूं बि आहिनि। संदसि फ़नी ख़िदमतूं एवज़ खेसि 1992 ईस्वी सदारती अवार्ड सां नवाज़ियो वियो। हिन 1997 ईस्वी वारे चूंडनि में हिसो वरितो ऐं क़ौमी असेंबली जो मेंबर मुंतख़ब थियो। संदसि 2 किताब दास्तान कालम ऐं ॿियो किताब हमज़ादा दक शाइरी जो मजमूओ हो छपियल आहिनि। तारिक अज़ीज़ 17 जून 2020 ईस्वी ते लाहौर में वफ़ात कई।